मुझो महबूब जिंदा महबूबा जिंदा नबिया। वरी छा साईं भला पो क्या था समझो। अरे बुढ़ी मर हिकिड़ो माण्हू अचे पुछई त पुट कंहिंजो हई? छा चवंदे अबा? कंहिंजो पुट हई? पीउ जो न ॻाल्हा। पुछई कंहिंजो पुट हई? छा चवंदे? पंहिंजे पीउ जो नालो चवंदे। ॻाल्हा ॻाल्हा कंहिंजो पुट? पर हू चए थो म्या सोच सोच पक पिणी जो पुट हई त शक कंदई? ॻाल्हायो ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो। गैरतमंद पुट शक कंदो ख़ुदा जो कसम जीअं पीउ में गैरतमंद पुट शक न कंदो ईअं मदीने जे मीर जे शान में गैरतमंद उम्मती शक न कंदो। छा जा दलील है? बात पता भी ही न रहो। इल्म अथई त जवाब ॾीस, न अथई त इल्म वारनि खां पुछ, न तॾहिं बि ॾंडो खणी बीही रह। जैसे अंधा पर थी मुंहिंजो ईमान आहे त मुंहिंजो नबी ज़िंदा। किथां तूं इन लिस्टुनि खे पुॼंदी, इन गहलुनि खे पुॼंदी? सिधो संदरो सिक जो ॿधी बीही रह। त मैं सो जाऊं या मुस्तफ़ा कहते कहते, खुले आंख सल्ले अला कहते कहते। हबीब करीम जी ज़ात बरकात उम्मतियो दुनिया मथां वसे पई। करोड़े अरबे डॉलर था अचनि त सुन्नत जमात खे घटायो। सुन्नी घटिजनि छो? अल्लाह जे कामिल तौहीद खे मञण वारा उहे सरवरे काइनात जे शान खे जीअं महबूब जो शान आहे मञण वारा ऐं ताक़त हार बयान करण वारा उहे, सहाबन तां कुर्बान थियण वारा उहे, इमामन जे तज़ीम करण वारा उहे, औलिया जी तारीफ़ करण वारा उहे, रब्बानी उलमा जे ख़िदमत करण वारा उहे, ख़ुदा जे वलीअनि जे मज़ारनि ते क़ुरान पढ़ण वारा उहे, वसीले जा क़ाइल उहे, मुहम्मद आका जा गैरतमंद उम्मती उहे आहिनि। इन्हनि जे सीने मां इश्क़ मुहम्मदी कढो, हुब्बे सहाबा कढो, अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं कढो, हक़ जी ॻाल्हि कढो। इहे खोखला थी वञनि पोइ वठंदा वञो कोहंदा वञो। तोखे फिक्र ई कोन्हे, तोखे सड़भी माली मिली जोड़े वियो। अरे कल्ह सुनियो अॼु कहिड़ी बला खाधुसि? बस मिड़ई मिड़ई से ॾिठ में किताब। मूं तोखे चयो त जे पीउ में शक न कंदी त मदीने जे मीर जे शान में शक बि चा शक बि। हबीब जिंदा नबिया पर सारी तरह जने पाण दुनिया खां बुरको था मटाइन, रहलत था फरमाइन, अल्लाह ताला जे दावत अल मल अल आला दे था तवज्जो फरमाइन त अल्लाह ताला जे ज़ात कंहिं मैदान में आंदो। गौर कयो कुरान करीम छा थो फरमाए? फसौफ यातिल्लाह। अबा कुछ हासिल सबूर आयो नथा ॻाल्हायो, मां तरावी जे लाइ कोन थो चवां, मूंखे 2-3 अखर ॿुधाईंदा हलो। हा साईं छा थो चवां रब? फसौफ यातिल्लाह बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु। रफ़ना तो मां अहिड़ी क़ौम आणींदुसि जेके मुंहिंजे रब करीम जा महबूब हूंदा, मुंहिंजा प्यारा हूंदा, मूंसां मोहब्बत रखण वारा हूंदा। युहिब्बुहुम व युहिब्बूनहु। उहे मूंसां मोहब्बत रखंदा, मां उन्हनि सां मोहब्बत रखंदुसि। हिक तरफ़े खां मोहब्बत बेकार थी वेंदी आहे, हली न सघंदी आहे, बीही न रहंदी आहे। मां पाण मोहब्बत रखंदोमान, उहे मूंसां मोहब्बत रखंदा। मौला उन्हनि जी ॿी सिफ़त कहिड़ी आहे? फराइतु अज़िल्लतिन अलल मुमिनीन इज़्ज़तिन अलल काफ़िरीन। मोमिनन ते नरम हूंदा, कहते चई ॿुधा, कहते
मोमिनन ते नरम होंदा काफरन ते सख्त होंदा युजाहिदून फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में जिहाद करना वला यखाफून लौमत लाइम मलामत कंदर जे मलामत जो डप न कंदा माण्हू छा चवंदा चवण दे न निहारींदा रजे तो ज़ालिक फदिलुल्लाह यो मुरब करीम जो करम ऐं मेहरबानी आहे युतीहि मन यशा जंहिंखे घुरा तंहिंखे ॾियां वल्लाहु वासिउन अलीम ऐं अल्लाह कुशादी रहमत वारो आहे ॼाण वारो आहे अल्लाह ताला कंहिंखे मैदान में आंदो आहे कहिड़ी क़ौम हुई जंहिंखे अल्लाह ताला पावर ॾिनो आहे कंहिं वञी मुसैलम कज़्ज़ाब सां लड़ाई कई आहे कंहिं मैदान में हक़ जो हुको ॾिनो आहे उहो सभिनी जो सालार असहाब किराम जो पगदार मिठे मुहम्मद जो यारे गार वफ़ादार हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। कुरान शान थो बयान करे केर चई चई ॿुधा केर लफ़्ज़ कहिड़ा प्यारा आहिनि युहिब्बुहुम व युहिब्बूनहु रब जो मां उन्हनि सां मुहबत रखां उहे मूं सां मुहबत रखनि वरी बि सुभान अल्लाह ठहियो साईं मौलाना बदरुद्दीन लठ खणी तूं सुभान अल्लाह चवंदा त मां वाइज़ कयां मुझे मुस्तफा जा परवाना खुदा पंहिंजे प्यारे हबीब जे परवाने मस्ताने दीवाने सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो शान कहिड़े लफ़्ज़ ने बयान फरमायो मैं तो युहिब्बुहुम व युहिब्बूनहु मां रब उन्हनि सां मुहबत रखां उहे मूं सां मुहबत रखनि ॿी सिफ़त कहिड़ी मौला अज़िल्लतिन अलल मुमिनीन इज़्ज़तिन अलल काफ़िरीन नरम होंदा मोमिन जे मथा सख्त होंदा काफरन जे मथा हबीब करीम जे उम्मतन खे मां अर्ज़ करे वञा मुस्तफा करीम जा परवाना सारी दुनिया में जेके नबी आया उन्हनि में आखिरी नबी असांजो नबी आहे जंहिंखां पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी न ईंदो कादियानी दज्जाल आहे कज़्ज़ाब आहे मलऊन आहे उहो उनखे वेझो बि न वञिबो हबीब करीम जा उम्मती आओ बाक़ी नबीअनि खां पोइ सभिनी इंसाननि में अफ़ज़लात अबू बकर सिद्दीक़ केरा वॾे आवाज़ सां ॻाल्हा केरा हाणे गासलेटी सुन्नी बि आया अथव पेट्रोल महांगो थी वियो त वरी गासलेटी चया साईं न चवंदासीं जो फलाणा कावड़ जी पवंदा तुझो अकीदो मुझो अकीदो हरगी बंद ना है मूं ताईं तो ताईं सहाबे किराम जो अकीदो औलिया किराम जो अकीदो रब्बानी उलमा जो अकीदो कुरान जे मुफस्सिरन जो अकीदो हदीसनि जे शारहनि जो अकीदो इहो अकीदो आहे त अंबिया किराम खां पोइ अफ़ज़लात हज़रत अबू बकर सिद्दीक़ चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह यार केॾो प्यारो आहे यारे गार ऐं यारे मज़ार गार में बि गॾु मज़ार में बि है सब तव्हां जाओ हज ते ॾिसी आया हो पक असां ॾे हिकिड़ो वॾेरो साहब हो हज ते हिन साल मुफ़्त जे हज ते पैसा केरु भरे ख़ैर सां मोटी आयो मूं चयो हाई साहब ॾे ख़बर थी आयो चईं थी आयासीं पर मुंहुं में न थी आयासीं मूं चयो अॻे अॻी ॻाल्हि कोन कंदुसि पर दिलि में शक हूंदो हो हींअर जो वञी सलाम मदीने वारे ते पढ़ी बस कयुमि त चऊं त हिते सलाम पढ़ पुछुमि केरु आहे चऊं अबू बकर सिद्दीक़ आहे मां भर में केरु आहे उमर फारूक आहे मूं दिलि जो दिलि में तौबा कई त मुंहिंजा मौला मूंखे ग़लती जी माफ़ी ॾिजां जेके सजन सां हींअर बि भाकुर में सुता पिया आहिनि उहे जन्नत में मदीने जे मीर सां गॾु हूंदा थोड़ो ज़हन हाज़िर रख अकीदो साफ़ आहे मसलो साफ़ आहे काल साफ़ आहे अल्लाह ताला जे कलाम करीम छा बयान फरमायो आहे बचे आयतूं मिलाए ॾिसो त फ़ैसिलो खुली मैदान में ईंदो दुरूद मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ सां
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। वरी दुरूद मेरे प्यारे हबीब ते। खुदावंद करीम शाह बयान फरमायो, अल्लाह ताला फरमातो व सय्यजन्नबुल अतका अल्लज़ी युती मालहू यतज़क्का व माल अहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला बितिगा वजह रब्बिहिल आला व लसौफ यरदा। कुरान हदीस शेर जनरल स्टोर जो ॿुधंदो सो मिलंदो। हिकिड़े में चाहण खे पहिरियों कोन ईंदो आहे, पोइ छा चवंदा सुन्नी रुॻे पे था पढ़नि, तूं पढ़ अचरी कोन छा थो करीं, नथा अचनी पंहिंजे क़िस्मत खे चओ। हिते त मदीने जे अमीर जी महिरबानी आहे, सजण साईं जी दुआ आहे, जेको घुर सो मौजूद आहे। बैतुल्लाह शरीफ ते वञूं पिया, हिकिड़ो सिपाही अरब बीठो आहे रोड ते, सॼो कंहिं मूं हेॾे आहे विस, हुन अरबी में शेर पढ़ियो, मूं बि अरबी में पढ़ियो, ॿियो शेर पढ़ी मूं बि पढ़ियो, टियों पढ़ी मूं पढ़ियो। मूंखे चई त हिते पढ़ी छा तूं? हिते कोन पढ़ियो। चई पोइ कीअं थो पढ़ी? मुंहिंजो तव्हां पढ़िया आहियो, असांखे मदीने वारे हूअं ई ॾेई छॾियो आहे। ॿुधो मुंहिंजे हबीब जा आशिको, मदीने जे मीर जे मुहबत वारो, नबी करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला कलाम करीम में हर ॻाल्हि खोले ॿुधाई। रफ़मा तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे शान में छा थियो आहे? वसयजन्नबुल अतका, परे कईंदो जहन्नम जे बाहि खां केर? अतका, वॾे में वॾो परहेज़गार, वॾे में वॾो, चई ॿुधा वॾे में वॾो कहिड़ी सिफ़त वारो? अल्लज़ी युती मालहू यतज़क्का व माल अहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला बितिगा वजह रब्बिहिल आला व लसौफ यरदा। रहंदो उहो मुंहिंजो प्यारो अतका वॾो परहेज़गार बानो जेको माल ॾींदो आहे। छा ॾींदो आहे? ऐं अॼु राम राम जपना, पराया माल भी अपना। छिके तो छिके, रब शल रहम करे, खुदा शल ईमान कामिल दे। जे ईमान कामिल आहे त उन्हें जा बेड़ा ई पार आहिनि। कुरान करीम जो एक तफ़सीर आहे तनवीरुल अज़हान, उन में लिखे थो त हिकिड़ो लोहार हो, लोहार समझो था लोहार, लोह खे कुटण वारो, बाहि ॿरंदी आहे, धवण हलंदी आहे, लोह जा शोला पिया निकिरंदा, लोह ॻरंदो आहे, नरम थींदो आहे, उन कोयलनि में लोह खे विझंदो आहे। लिखे थो हिकिड़ो लोहार हो, उन लोहार खे अल्लाह ताला एतिरो नवाज़ो हो जो लोह जॾहिं बाहि में सफ़ा ॻाढ़ो थी वेंदो हो ऐं तांडो बणिजी वेंदो हो त उन खे हथ विझी खणंदो हो, वरी रखंदो हो, हथ खे कुझु बि न थींदो हो। मुफ़स्सिर कुरान थो लिखे साबूनी साहब त हिकिड़े माण्हू पुछो त साईं ॾे ख़बर तूं लोहारो कमु कंदो आहे, हाणे तोखे अल्लाह ताला कहिड़ी महिरबानी सां नवाज़ियो आहे जो तूं इन लोह खे जेको बाहि में ॿरी ॿरी लाल टांडो थी थो वञे इन में हथ थो विझी तोखे कोन थो चवे। ॻाल्हि ॿुधा, चई त हिन ॻाल्हि खे छॾे ॾे, चई न ॿुधा महिरबानी कर, चई न यार छॾे ॾे महिरबानी कर, इसरार थो करे, ज़ोर थो रखे। चए थो त ॻाल्हि हीअ आहे त मां दुकानदार होसि, मुंहिंजे भर में हिकिड़ी औरत रहंदी हुई, नौजवान ही, जमाल वारी, हुस्न वारी ही, मुंहिंजे दुकान ते ख़रीदारी लाइ कॾहिं कॾहिं ईंदी हुई। मूं उन ॾे निहारे उनखे गुनाह जे लाइ सॾियो। दुआ कयो रब असांखे इन गुनाह खां बचाए। ताज़ा आमीन चओ, वॾे आवाज़ सां आमीन चओ। मदीने जे मीर जूं हदीसूं पढ़ो त हैरत पइजी वेंदो। साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त ज़ानी मर्द ऐं ज़ानी औरतूं नंगा करे, ऊंधा करे जहन्नम में टंगिया वेंदा।
उन्हनि जे पेशाननि ते उघड़ूं हूंदियूं, उन मां पेशाब वहंदो, जन नलके जी टूटी खुलंदी आहे ऐं फुहारो थींदो आहे, इहो उबतो फुहारो वरी उन ज़ानीअ जे वात में पवंदो। एडी बदबू हूंदी जो जहन्नम जा रहण वारा काफ़िर दाहो कंदा त मुंहिंजा मौला असांखे कंहिं ॿिए तबके मोकिल, हिते ज़िनावार जी बदबू असांखे तंग करे ॾिनो आहे। रब शल पनाह में रखे। वो लोहा थो चवे मां उन औरत खे बुरे कम जे लाइ सॼियो, मूंखे चए थी अलाह खां नथो डिॼी, पैसा पंहिंजा थी ॾियां, सामान पैसनि ते ॾे, ॿी मुंहं में का तमा न रख। जैसो चवंदो रहियसि, जवाब ॾींदी रही। कुदरत अल्लाह जी उन जो मुड़ुस वेचारी जो गुज़ारे वियो, वफ़ात करे वियो, वरी मूं हुनखे शादीअ लाइ चवरायो, त बि जवाब थी ॾे त मां बच्चनि खे ॾुखियो न कंदमि, शादी न कंदसि। हलंदी 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 कुझु ॾिहाड़ा गुज़रिया, ओचितो वेचारी खे वेचारा के बीमार आहे, मजबूर थी पई आहे, मुंहिंजे दुकान ते आई आहे, मूंखे पैसा उधारा ॾे, मुंहिंजा बच्चा बीमार हल, हुननि जो इलाज करणो आहे। मूं सोचियो हाणे मोकिलियो आहे, चवांसि तो मूंखे गुनाह जो इरादो आहे, मूंसां गॾिजी अंदरि जान में हल, मूंखे गुनाह खां जवाब थी ॾे। मां हुनखे हथ विझी अंदरि छिकण जी कोशिशि थो कयां त मूं ॾे निहारे चए थी मज़लूम आहियां, बच्चनि जी बीमारीअ में आहियां, जे मूं ते रहम कंदे त रब तो ते बि रहम कंदो। मां डिॼी पियो ते हटियुमि, मूं पैसा ॾिनामांसि, वधीक गुनाह खां तौबा कयमि, मूंखे चई त मां ग़रीब आहियां, दुआ थी कयां अल्लाह ताला तोखे बाहि खां बचाईंदो, जहन्नम जे बाहि जो नालो न वतई, चई त बाहि खां बचाईंदो। उन नौजवान न्याणीअ जी दुआ थी आहे जो मां हिते लोह खे टांडे वांगुरु हथ विझंदो हा त मूंखे कुझु न कंदो आहे, न हिते सी बाहि साड़े ईमान आहे त अॻिते बि न साड़ींदी। मुसलमान इहो आहे न, काल परे न वञे। मां सैयदना सिद्दीक़ अकबर ऐं फारूक आज़म जे मौज़ू ते अर्ज़ पियो कयां, वॾे आवाज़ सां दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब पर वॾे आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। छा फरमायो अल्लाह, अल्लज़ी योती मालहू यतज़क्का, जेको पंहिंजो माल थोरे सफ़ाई हासिल करण जे लाइ, व माल अहदिन इंदहू मिन नेमतिन तुजज़ा, ॿिए कंहिंजो न ते थोरो बिनाए जंहिंजो बदिलो ॾींदो हुजे। छाला थोरे इल्ला वजहि रब्बिहिल आला, पंहिंजे रब जे राज़ी करण जे लाइ थोरे। रब चए थो जॾहिं मूंखे राज़ी थो करे, मुंहिंजो वाइदो वल सौफ यरदा, मां रब बि एतिरो ॾींदोमांसि जो राज़ी थी पवंदो। हाणे अबू बकर सुहने जे लाइ रब छा फरमायो, अतका। ॻाल्हि छा फरमाई, वॾे आवाज़ सां ॻाल्हा, थकिजी पई त बिस्मिल्लाह, जे न त ॻाल्हा पघर उगड़ी निराण मां ख़बर पवे त तोखे वाकई ॿुधण जी मोहबत आहे। उन टोपी वारे जी निंड ॾिस मुंहिंजे भाउ जी, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती हो, छा थो फरमा रब करीम ॿी जाति, वसयजन्नबुहल अतका, हिकु जात अतका आयो, ॿी जात छा आयो, या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुबन व कबाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम। ऐ इंसानो, असां तव्हांखे मर्द औरत मां पैदा कयो आहे, असां तव्हां में क़ौमूं कबीला ठाहिया आहिनि, हिक ॿिए जे सुञाणप जे लाइ हिक ॿिए खे सुञाणो। यादि रखो, इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम, अव्हां मां वधीक इज़त वारो ख़ुदा वटि केरु आहे, जेको वधीक परहेज़गार आहे। परहेज़गार वधीक इज़त वारो आहे, वधीक शान वारो आहे। जन परहेज़गार अबू बकर सिद्दीक़ आहे, अतका सिद्दीक़ अकबर आहे, त सभिनी सहाबन में अफ़ज़ल बि चई ॿुधा, अफ़ज़ल बि चई ॿुधा, अफ़ज़ल बि गासलेटी न थिजां। हाणे टैक्सी त टैक्सी, पर मौलवी बि टैक्सी थी पिया।
हिकिड़े ॾींहुं भाड़ो मिलियो त शियो, ॿिए ॾींहुं भाड़ो मिलियो त वहाबी, टे ॾींहुं भाड़ो मिलियो त अलाह काथे पहुतो। जे मैं पहले सुन्नी था, फिर मैंने देखा कि ये सही नहीं तो मैं शिया हुआ, फिर मैं देवबंदी वारे बला थी खावई। तहकीक कोन्हे को तन्ही जिंदगी को तो बंदी मुस्तफा जे शान खे छॾे मदीने जे मीर जे दर खे छॾे धिका खाईंदे मिलंदी छा। सिद्दीक अकबर मुस्तफा करीम सां ग़ार में किथे छा थो चवे अल्लामा शरफुद्दीन बूसीरी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कसीदा बुर्दे वारो साईं जंहिंजे लाइ मुहक़्क़िक़ उलमा लिखनि था त जॾहिं बि चाहींदो हो त मदीने वारे जो दीदार थींदो होसि, जॾहिं पाण चाहींदो हो अहिड़ी महबूब हुन ते महिरबानी कई, अहिड़ी हबीब हुन ते कुर्बदाई कई। जॾहिं बि चाहींदो हो त महबूब जो दीदार थींदो हो। छा थो चवे? चथो वमा हवल गार मिन खैर मिन करमी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चतो गार जो भागो जंहिंमें महबूब ऐं सिद्दीक गॾु हुआ। वमा हवल गार मिन खैर मिन करमी वकुल्लु तरफ मिनल कुफ्फार अनमी। हुजूर गार में सिद्दीक प्यार में काफर फिरन पिया पर अंधा। छा हुया? ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो। छा हुया? वकुल्लु तरफ मिनल कुफ्फार अनमी। अब कहीं न ॾिठो महबूब खे अंधन, कहीं न ॾिठो। चई ॿुधा कहीं न ॾिठो। सिद्दीक खे कहीं न ॾिठो। अॼु महबूब खे केर न मञींदो, सिद्दीक खे केर न मञींदो। चव वात पटे न वेह। वाह वाह इमाम शरफुद्दीन बूसीरी। वमा हवल गार मिन खैर मिन करमी वकुल्लु तरफ मिनल कुफ्फार अनमी। सुना छा गार में? फसिद्कु फिल गार व सिद्दीक लम यरमा वहुम यकूलून मा बिल गार मिन इरमी। महबूब गार में, सिद्दीक